मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ाला अल्लाहु तआला अल्लज़ीना क़ाला लहुमुन्नासु इन्नन्नासा क़द जमअू लकुम फ़ख़शौहुम फ़ज़ादूहुम ईमाना व क़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील। सदक़ल्लाहुल अज़ीम। व क़ाला नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मौज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जी अल्लाह ताला तमाम असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात मथां शहंशाह आहे। उन अल्लाह ताला मुख़्तसिर वक़्त लाइ तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ मोकिलियो आहे। हक़ीक़ी ज़िंदगी आख़िरत वारी ज़िंदगी आहे। ऐं दुनिया जे अंदरि जेको बि असांजो हिन टेम हले थो, हे इंतिहाई घटि टेम आहे। होशियारु बंदो उहो आहे जेको दुनिया जे अंदरि रही करे अल्लाह ताला खे राज़ी करे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खे इस्तेमालु करे ऐं उनजो ख़ात्मो ईमान ते थी वञे, इहो बंदो कामयाबु ऐं होशियारु बंदो आहे। ऐं उहो बंदो नाकाम आहे, ख़सारे वारो आहे जे बंदे थोरी दुनिया जी लज़्ज़तुनि खे, राहतुनि खे घणो कुझु सम्झी करे अल्लाह ऐं उन जे रसूल जी नाफ़रमानी कई। यकीन तौर ते उनजे लाइ आख़िरत में वॾो बुछड़ो ऐं बुरो जेको अज़ाब आहे। दुनिया जे अंदरि गुनाह हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजो असरु इंसान जे जिस्म ते पवंदो आहे। नेकी हिकु अहिड़ी शइ आहे उनजो बि असरु जेको आहे इंसान जे जिस्म ते पवंदो आहे। रहियो मामिलो इहे मामला, इहो असरु कुझु टाइम खां बाद में ज़ाहिर थींदो आहे। कोई बंदो शराब पी करे मुतमिन न थिए, कोई बंदो ज़िना करे मुतमिन न थिए, कोई बंदो व्याज खाई करे मुतमिन न थिए। इन शयुनि जो बुरो रिज़ल्ट उन ॾींहं खां शुरू थींदो आहे जंहिं ॾींहुं बंदो इहो गुनाह करे। पोइ अल्लाह ताला उन जो असरु उन ॾींहुं आणे, हफ़्ते खां बाद में आणे, 10 ॾींहं खां बाद में आणे, महीननि खां पोइ आणे या सालनि खां पोइ आणे। बहरहाल उन गुनाह जो असरु दुनिया जे अंदरि इंसान जे मथां पवंदो। सेम नेकी बि ईअं ई आहे। नेकी बि ईअं ई आहे। नेकी तव्हां कयो, पोइ नेकी जो असरु फौरी तौरु उन ॾींहं जे अंदरि पवे मुमकिन आहे, पई सघे थो। 5 ॾींहंनि खां बाद में नेकी जो असरु पई सघे थो। 10 ॾींहंनि खां बाद में या साल खां बाद में नेकी जो असरु इंसान जे चेहरे ते, इंसान जे जिस्म ते लाज़मी बीहंदो। बाक़ी काफ़ी माण्हू इन ग़फ़लत में ऐं इन नादानी में पिया आहिनि त काफ़ी ज़माने खां गुनाह कयूं था, पर उन गुनाह जी पकड़ अञा ताईं न आई आहे। काफ़ी ज़माने खां गुनाह असां खां थिए पियो, पर गुनाह जो कंहिं क़िस्म जो कोई हिन टाइम असां वटि पकड़ न आई आहे। यादि रहणु खपे त इहो ज़ेन कुफ़ार जो ज़ेन आहे, काफ़रनि जो इहो ज़ेन हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि बि उनजो ज़ेन इहो हुयो। उनजो त एतिरे सारे ज़माने खां वठी करे असां जेकॾहिं अगरि बातिल मज़हब ते हलंदा अचूं था, पोइ पकड़ छा जेका नथी थिए, असांजी औलाद छा जेका नथी मरे, असांजे माल खे नुक़सानु छो थो पहुचे,
जेकॾहिं अगरि असां सिधे रस्ते ते न हुजूं त पोइ असांजो माल बि नुक़सान जी तरफ़ वञे, औलाद बि असांजी मरणु शुरू थी वञे, असांजा मामला बि सिधा न थियनि। हे सभु शयूं दुरुस्त तरीक़े सां हलनि थियूं, सही हलनि थियूं, यानी इहो मालूम थिए थो असां सिधे रस्ते ते आहियूं। त हे काफ़रनि जो सीन हुयो। यादि रहणु खपे त अलाह ताला जी जेकी नाफ़रमानी आहे, अलाह ताला उन नाफ़रमानी जी पकड़ कंदो, पर कंहिं टाइम मौत खां बाद में उनजी पकड़ शुरू थी वेंदी आहे। असुली पकड़ उनखे चइबो आहे। जीअं डिटेल सां असां हिन खे पहिरियों बि बयानु करे चुका आहियूं त तमामु वॾे काफ़रनि जे मथां जेको मौत आयो त अलाह ताला दुनिया जे अंदरि उन्हनि खे फौरी तौरु न पकतो। अबू जेल जे मथां मौत आयो, अलाह ताला फौरी तौरु अबू जेल खे उन टाइम पकड़ दुनिया जे अंदरि न कई, बल्कि अबू जेल जीअं जंग बदर जे अंदरि लथो ऐं उते अबू जेल मरियो, उन टाइम जेकी अबू जेल खे तकलीफ़ आई, हाणे इहा तकलीफ़ हितां स्टार्ट, हाणे यौम महशर क़यामत ताईं जेतिरो ॾींहुं दुनिया खां निकिरी वियो, अॻिते इहो जन में पियो हूंदो। त काफ़र खे जेकी तकलीफ़ पहुचंदी आहे, बाज़ औक़ात घणे हिसे में काफ़र खे दुनिया में तकलीफ़ न ईंदी आहे। इन जे करे काफ़ी रिवायतुनि मां मालूम थियो त दुनिया जेकी आहे दारुल आमाल आहे। दुनिया दारुल आमाल आहे। तव्हां हिते आमाल कयो, हिते कमु कयो, उहे कम जेकॾहिं तव्हांजा बुछड़ा आहिनि त बि कयो, त बि कंदा रहो। उहे कम जेकॾहिं अगरि तव्हांजा भला आहिनि त बि कंदा रहो। रिज़ल्ट इन ॿिन्हिनि शयुनि जो फौरी तौरु ज़ाहिर न थींदो आहे। फौरी तौरु ज़ाहिर न थींदो आहे। नॉर्मल उन जो हिकिड़ो असां मिसाल बयानु कयूं। को नौजवान वञी करे वेठो इम्तिहान जे अंदरि, 100 शागिर्द वञी करे इम्तिहान जे अंदरि वेठा, 100 मां 70 छोकिरा नाअहल आहिनि, यानी उनखे कंहिं क़िस्म जो कोई बि तालीम अहिड़ी न आहे जो पंहिंजे पेपर खे चङी तरह हल कनि। उन में 30 नौजवान अहिड़ा आहिनि, 30 नौजवान अहिड़ा आहिनि जंहिंखे पंहिंजी क़ाबिलियत ते यकीन आहे, पर इन्हनि जो रिज़ल्ट जेको आहे उन ॾींहुं न ईंदो। 70 नाकारा छोकिरा आहिनि, उन्हनि जो रिज़ल्ट अॼोके ॾींहं में ख़बर न पवंदी। ऐं 30 जेके अकुल वारा आहिनि, दानाई वारा आहिनि, होशियार आहिनि, उन्हनि जो रिज़ल्ट बि उन ॾींहुं न ईंदो। हिकिड़ी शइ नोट अॼोके ॾींहं में थी वेंदी, उहा कहिड़ी? जेके होशियार आहिनि उहे मुतमिन हूंदा, जेके नाकारा हुया उहे अॼोके ॾींहं में मुतमिन न हूंदा। सेम दुनिया जे अंदरि मोमिन ऐं मुस्लमान मुतमिन हूंदो आहे। मोमिन ऐं मुस्लमान दुनिया जे अंदरि मुतमिन हूंदो आहे त मौत ई अल्हम्दुलिल्लाह अॻिते ज़िंदगी मुस्लमान जे लाइ आहे। अॻिते ज़िंदगी अलाह ताला बहितर बनाईंदो। इहो यकीन मुस्लमान जो यकीन आहे। काफ़र जो यकीन, काफ़र खे कंहिं क़िस्म जो कोई बि तसली न आहे। दुनिया जे अंदरि काफ़र खे कंहिं क़िस्म जी कोई बि तसली न आहे। त काफ़र चए थो मौत खां बाद में ज़िंदगी त आहे ई न। त इन जे करे अलाह ताला इहे हदूं बयानु कयूं आहिनि। गुनाह जो असरु फौरी तौरु ज़ाहिर न थींदो, नेकी जो असर बि फौरी तौरु ज़ाहिर न थींदो। हा, कुझु टाइम खां बाद में इहे असर ज़ाहिर थींदा, पोइ उन में मुदत लॻी सघे थी, ज़मानो लॻी सघे थो। बाक़ी यादि रहणु खपे, तव्हां नेकी कयो था 100 पर्दनि जे अंदरि, पोइ बि अलाह ताला उन नेकी जो असरु तव्हांजे चहिरे जे मथां लाज़िमी जेको ज़ाहिर कंदो। तव्हां बदकारी कयो था 100 कमरनि जे अंदरि, तव्हां जो कंहिं क़िस्म जो कोई बि मूंखे इंसानु नथो ॾिसे, पर अलाह ॾिसे थो। अलाह उन बुराई जो असरु तव्हांजी जिस्म जे मथां, ज़ात मथां आणींदो, पोइ केतिरो बि ज़मानो अची सघे थो। बाक़ी जज़ा ऐं सज़ा जो जेको मामिलो आहे उहो आख़िरत सां आहे। हिते अलाह ताला तमामु इंसाननि खे इख़्तियार ॾेई छॾियो, तमामु इंसाननि खे अलाह ताला हिते इख़्तियार ॾेई छॾियो त वञी करे दुनिया जे अंदरि लहो। असां हिन टाइम रूए ज़मीन ते वेठा आहियूं। हिन टाइम असांजो पेर जेको आहे उहो रूए ज़मीन जे मथां आहे, ऐं जंहिं सरज़मीन ते असां वेठा आहियूं हिते इंसान खे इख़्तियार मिलियलु आहे। मुंहिंजी 6 फुट जी बॉडी आहे, मुंहिंजो अकुलु हले थो, जिस्म हले थो, पोइ अलाह ताला हिकिड़ी शइ इहा ॾेई छॾी त अलाह ताला इन सां गॾोगॾु इंसान खे इख़्तियार ॾेई छॾियो। इख़्तियार छा आहे त बंदो हाणे नमाज़ जे तरफ़ बि जुमे ॾींहुं वञी सघे थो। इहो ई बंदो जेकॾहिं बाज़ार जी तरफ़ क़दम खणे त खणी बि सघे थो। इहो बंदो वञी करे खीरु पीए त पी सघे थो। इहो बंदो जेकॾहिं शराब में हथु विझे त विझी सघे थो।
इहो बंदो अमुन कराए सघे थो, इहो बंदो वञी करे फ़साद बि कराए सघे थो। इन तमामु शयुनि जा अलाह ताला दुनिया जे अंदरि इख़्तियार ॾेई छॾिया आहिनि। पोइ अलाह ताला हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु करे छॾियो। अलाह ताला फरमायो क़यामत वारो ॾींहुं जेको आहे उहो असां मुक़ररु करे छॾियो आहे। दुनिया जे अंदरि अलाह जे मथां तवक्कुल करणु हे मोमिन जी सिफ़त रही आहे, हे ईमान वारनि जी सिफ़त रही आहे। वॾे में वॾी तवक्कुल जेकी आहे उहा अंबिया जी आहे। पैगम्बरनि जी तवक्कुल खां बाद में पोइ हद आहे। जीअं क़ुरान हकीम अलाह ताला मक़ामात में फ़रमायो अल्लज़ीना क़ाल लहुमुन्नासु इन्नन्नास क़द जमअू लकुम फ़ख़्शौहुम फ़ज़ादुहुम ईमाना वक़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील। जेके बंदा ईमान वारा आहिनि उहे चवनि था असांजे लाइ अलाह काफ़ी आहे, असांजे मामलात खे अलाह ताला बनाईंदो। असां दुनिया जे अंदरि जंहिं शइ जो अलाह ताला हुकुम ॾिनो आहे उनखे तव्हां कयो, पोइ हवाले अलाह जे कयो, या अलाह हे मां कमु करे छॾियो आहे, मां हे कमु करे छॾियो, हाणे हिन कम खे मंज़िल मक़सूद ते तूं ई पहुचाईंदे। इन खे चइबो आहे तवक्कुल। जेको असांजे हथ में हुयो, जेको असांजे कंट्रोल में हुयो, उनखे या अलाह सां करे छॾियो आहे। हाणे अॻिते जेको कमु बढ़ाइण वारी ज़ात आहे उहा तुंहिंजी आहे। उनजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस बयानु कई। अलाह जे नबी हदीस बयानु कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए इंसानो अल्लाह ताला ते भरोसो कयो। उहो अल्लाह जेको आहे पूरी काइनात में सभिनी इंसान खे रिज़्क़ पहुचाईंदो आहे। हता की तव्हां ॾिसंदा आहियो त परिंदा सुबुह सां पंहिंजे घरनि खां निकिरंदा आहिनि ख़ाली पेट, ऐं शाम जो जीअं जो मोटी ईंदा आहिनि भरियल पेट सां मोटी ईंदा आहिनि। ॾिसो इन परिंदनि खे बि इहो यकीन आहे त शाम जो जीअं जो असां मोटंदासीं ख़ाली पेट सां कंहिं क़िस्म जो कोई बि न मोटंदासीं। त तव्हां मुस्लमाननि जो यकीन थियणु खपे, अल्लाह ताला ते भरोसो, अल्लाह ताला ते तवक्कुल तव्हांखे करणु खपे। छो त सोलर सिस्टम जेको बि आहे अल्लाह ताला जे कंट्रोल में आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम खे जंहिं टाइम बाहि में विधो वियो, तमामु वॾी जेकी बाहि ॿारी वई, पोइ इन में जिब्रील अमीन फौरी तौर सरज़मीन ते आया। पोइ अची करे इब्राहिम अलैहिस्सलाम खे फरमायो जंहिं शइ जो तव्हां हुकुम कयो असां उन शइ खे करे छॾियूं, जंहिं शइ जो हुकुम कयो। पोइ हिते इब्राहिम अलैहिस्सलाम बहितरीन जुमिला इस्तेमालु कया, फरमायो हस्बी अल्लाह व निअमल वकील। मुंहिंजे लाइ अल्लाह जी ज़ात काफ़ी आहे। बसि जेको अल्लाह खे मंज़ूरु हूंदो, जेको अल्लाह खे करिणो हूंदो, अल्लाह ताला उन मामले जी तदबीर बहितर बनाईंदो। मां अल्लाह जे मथां तवक्कुल कयां थो। इहो यकीन पैगम्बरनि जो आहे। त इहो यकीन जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम कयो त पोइ अल्लाह ताला आसानी जो मामिलो था फरमायो। उन बाहि खे अल्लाह ताला थधो बनाए छॾियो, सलामती वारो बनाए छॾियो। त फौरी तौर जेको ध्यानु हो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तरफ़ हुयो। अल्लाह ताला अहिड़ो यकीन तमामु मुस्लमाननि जो बनाए। ॿिए नंबर ते दुनिया जे अंदरि हालात जो अचणु, दुनिया जे अंदरि मुसीबत जो अचणु, टेंशन जो अचणु, ऐं अहिड़ी तरह परेशानी जो अचणु, उनजे बारे में बि अल्लाह ताला क़ुरान हकीम में वज़ाहत कई। अल्लाह ताला फरमायो वस्बिर वमा सब्रुक इल्ला बिल्लाह। सब्र कयो, सब्र कयो, सब्र जीअं जो तव्हां कंदव, पोइ इहो सब्र जेकॾहिं तव्हां अल्लाह जे लाइ कयो था, पोइ इन अल्लाह मा साबिरीन, अल्लाह ताला तव्हांजे सब्र खे ज़ाया न कंदो। अल्लाह ताला सब्र खे ज़ाया न कंदो। रिवायत जे अंदरि आयो कंहिं बि मुस्लमान जे मथां का तकलीफ़ ईंदी आहे, का परेशानी ईंदी आहे, को ग़म ईंदो आहे, त पोइ अल्लाह ताला उन ग़म जे बदिले में, उन परेशानी जे बदिले में अल्लाह ताला छा कंदो आहे? अल्लाह ताला छा कंदो आहे? हिकु नंबर ते जेकॾहिं अगरि उनजा गुनाह आहिनि, अल्लाह ताला उन गुनाहनि खे माफ़ु कंदो आहे। दुनिया जे अंदरि बीमारी जो अचणु, परेशानी जो अचणु, टेंशन जो अचणु, असां हैरान ऐं परेशान थी वेंदा आहियूं, हे छाजे का इहो ग़म असांजे मथां सवार थियो आहे। हालांकि अल्लाह जे नबी फरमायो इन जे अंदरि मुस्लमान ऐं मोमिन जे लाइ भलाई आहे। जेकॾहिं गुनाह आहिनि त अल्लाह ताला गुनाह माफ़ु कंदो, गुनाह उन सां मिटबा। पोइ इहा परेशानी तव्हां मुस्लमान जे लाइ बहितर आहे, पोइ इहा बीमारी तव्हां मुस्लमान जे लाइ बहितर आहे। जीअं ॿी हिकिड़ी रिवायत आई
एक साहबी बीमार थी पियो, आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तरफ़ ऐं चई या रसूलल्लाह मुंहिंजी सिहत लाइ दुआ घुरो। अल्लाह जी नबी फरमायो दुआ घुरंदासीं अल्लाह ताला क़बूल बि कंदो ऐं तव्हांखे सिहत मिली बि वेंदी। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पियो, इन बीमारी जे अंदरि अगरि कंहिंजा सगीरा गुनाह हूंदा आहिनि अल्लाह ताला उन गुनाहनि खे माफ़ु कंदो आहे। ॿिए नंबर ते अगरि गुनाह न आहिनि पोइ छा थींदो आहे, पोइ अल्लाह ताला तव्हांजे मक़ाम खे जेको आहे वधाईंदो आहे, मक़ाम खे अल्लाह ताला बुलंद कंदो आहे। पैगम्बरनि जे मथां जेकॾहिं तकलीफ़ ईंदी आहे, पैगम्बरनि जे मथां जेकॾहिं को हालात ईंदो आहे, पैगम्बरनि जी उहा तकलीफ़ ऐं पैगम्बरनि जी उहा परेशानी पैगम्बर जे मक़ाम खे बुलंद कंदी आहे। जीअं यूसुफ अलैहिस्सलाम जा 11 भाइर, जंहिंमें सभिनी भाइरनि इहा तदबीर ठाही त यूसुफ अलैहिस्सलाम सां असांजो अबो याक़ूब अलैहिस्सलाम ज़्यादा मोहबत थो करे, ऐं इहा मोहबत जेकी आहे असां सां छा नथो करे, यूसुफ अलैहिस्सलाम सां करे थो। इन जे करे यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि इहा तदबीर ठाही त कंहिं न कंहिं तरीक़े सां यूसुफ अलैहिस्सलाम खे असां जेको क़तलु करे छॾियूं। तदबीर बनाए करे उन तदबीर में उहे कामयाबु थी विया। यूसुफ अलैहिस्सलाम ॿाहिरि तदबीर बनायूं त यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी वेंदासीं, मोड़ ते इहा मीटिंग ठाहियूं त चवंदासीं बग़ैर जेको आहे खाई वियो यूसुफ अलैहिस्सलाम खे। विया भाउ खे वठी करे, यूसुफ अलैहिस्सलाम खे वठी करे ऐं राति जो शाम जो मोटी ईंदा हुया, मग़रिब टाइम मोटी न आया, ईशा जे टाइम मोटी आया। याक़ूब अलैहिस्सलाम खे काफ़ी फ़िक्र लॻी त पहिरियों याक़ूब अलैहिस्सलाम छॾनि न पिया, पोइ काफ़ी फ़िक्र लॻी त अञा ताईं मोटी छा जेके न आहिनि, जेके मग़रिब सिज लहण टाइम मोटी न आहिनि, अञा ताईं न मोटी आया आहिनि। शाम राति जो जीअं टाइम आया, क़ुरान हकीम ईशा खे बयानु कयो आहे, अंधेरी में आया ऐं रोअंदा रोअंदा आया ऐं पोइ अची करे इहा दास्तान पेश कयूं त यूसुफ अलैहिस्सलाम खे बग़ैर खाई वियो आहे ऐं असां मजबूर थी पियासीं, असां पंहिंजे जानवरनि खे हकलण में पूरा थी वियासीं, यूसुफ अलैहिस्सलाम खे बग़ैर खाई वियो। पोइ याक़ूब अलैहिस्सलाम पैगम्बर बि हुयो, वॾी हिकमत वारो बि हुयो, उन्हनि जो इहो तव्हांजो को मकर ठहियलु आहे, तव्हांजी इहा का तदबीर ठहियलु आहे। बहरहाल इहो फरमाए त मां सब्र थो कयां अल्लाह ताला जी ज़ात ते। पैगम्बर फौरी तौरु सब्र खे वठंदो आहे, चए मां सब्र थो कयां। ऐं पोइ आख़िरी में इहो बि फरमायूं त याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि सां मुखातिबु थियो, चए तव्हां सां मां नाराज़गी जो इख़्तियारु कयां थो, मां तव्हां सां कंहिं क़िस्म जो कोई बि कलाम न कंदुमि जेसिताईं तव्हां मूंखे वाज़े तौर ते ॿुधायो न। त काफ़ी टाइम याक़ूब अलैहिस्सलाम जे यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि यूसुफ अलैहिस्सलाम जे इन ॻाल्हि खे लिकाए रखियो। यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में उछलियो, खूह खां बाद में यूसुफ अलैहिस्सलाम हितां निकितो। मुंड में हालात ॾिसिजो, भाइरनि यूसुफ अलैहिस्सलाम तां विड़िया आहिनि ऐं इन खां बाद में खूह में हेठि विधो अथऊं। हे पैगम्बर जे लाइ परेशानी ऐं मुसीबत आहे न आहे, हे इंतिहाई वॾी मुसीबत आहे पैगम्बर जे लाइ ऐं परेशानी जो मरहलो आहे। पर पैगम्बर खे जेकॾहिं का तकलीफ़ पहुचे त पैगम्बर जे मक़ाम खे बुलंद कंदी आहे। यूसुफ अलैहिस्सलाम खे नंढाप खां वठी करे तकलीफ़ अचणु शुरू थी वई, पोइ हितां निकिता, ग़ुलाम थिया, हिकु जॻह ते ग़ुलाम, ॿी जॻह ते ग़ुलाम, नेठि मिस्र वञी करे पहुता। उते जीअं जो पहुता त पोइ उते बि ग़ुलाम थी करे रहिया काफ़ी ज़मानो। जंहिं टाइम यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजी बुलंदी ते पहुता, जवानी ते पहुता, ऐं इन टाइम पैगम्बर जो हुस्न कमाल दर्जे जो हूंदो आहे। सिर्फ़ु ॻाल्हि यूसुफ अलैहिस्सलाम जी नथी हले, यूसुफ अलैहिस्सलाम सां गॾोगॾु जेके बि नबी थींदा आहिनि उहे नबी तमामु इंसाननि खां ज़्यादा सुहिणा थींदा आहिनि, तमामु इंसाननि खां ज़्यादा उन्हनि जे अंदरि ॻाल्हाइण जी महारत हूंदी आहे, उनखे ज़्यादा फ़ोक़ियत हूंदी आहे। इन जे करे ख़ुदा पैगम्बर बनाईंदो आहे, इन जे करे त अल्लाह ताला वॾो मक़ाम ॾींदो आहे। पोइ जंहिं टाइम जवानी ते पहुता, यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न खे ॾिसी करे काफ़ी औरतूं बेताब थियूं। हालांकि अज़ीज़ मिस्र जी घरवारी आशिक़ थी पई मथां, पोइ अची करे यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजी तरफ़ माइल करणु शुरू कयईं ऐं चयईं त मां तोसां जेको आहे न उहो तालुक़ात रखणु चाहियां थी जेको अमूमन ज़ाल ऐं मुड़ुस जो हूंदो आहे। त पोइ यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह ताला जी पनाह वरिती। रिवायतुनि जे अंदरि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियूं अचनि। जंहिं टाइम बीबी ज़ुलेखा यूसुफ अलैहिस्सलाम खे कमरे में अलॻि कयो त पोइ उन टाइम पंहिंजे बुत जे मथां कपिड़ो विधईं
त यूसुफ़ अलैहिस्सलाम हिकु त पैगम्बर वॾी हैरानगी लॻी त हिन औरत जो जेको यकीन आहे ऐं अक़ीदो आहे उहो त बातिल आहे, त हे बुत जेके आहिनि हे इलाह न आहिनि। पोइ बि जेकॾहिं हे इलाह खे सम्झे थी, ॾिसो केतिरो पंहिंजे इलाह जी ताज़ीम थी करे, त उनजे मथां कपिड़ो थी विझे ऐं पोइ बुराई तरफ़ माइल थिया। यूसुफ़ अलैहिस्सलाम खे यकीन थियो त पूरी काइनात जे मथां अलाह जेको आहे ग़ालिब आहे। हिन टाइम अलाह ताला मुंहिंजे कौल खे, अलाह ताला मुंहिंजे फ़ेल खे, मुंहिंजी हर हिकु हालत खे अलाह ताला ॾिसे थो। पोइ यूसुफ़ अलैहिस्सलाम खे 2-3 रिवायतूं आयूं त सभ खां पहिरियां जिब्रील अमीन अची करे आॾो बीठो यूसुफ़ अलैहिस्सलाम जे, ऐं यूसुफ़ अलैहिस्सलाम जा ॾाढो इहे आयतूं पेश कयूं, वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा। यादि रखिजो त ज़िना जेकी आहे उहो बुछड़ो फेल आहे, अलाह ताला जी नाराज़गी जो फेल आहे। अलाह ताला जे आॾो तव्हांजी इज़त खे ज़िलत में तब्दील करण वारी इहा शइ आहे। हिकु रिवायत में त जिब्रील अमीन जेको आयो यूसुफ़ अलैहिस्सलाम जी तरफ़, ॿी रिवायत में याक़ूब अलैहिस्सलाम जी तस्वीर आई यूसुफ़ अलैहिस्सलाम जा ॾो। याक़ूब अलैहिस्सलाम रोकियो, हे अलाह ताला जो अमर, अलाह ताला कहिड़े बि एतबार सां आणे सघे पियो पैगम्बर जा ॾो। पोइ यूसुफ़ अलैहिस्सलाम दौड़ लॻाए करे चई इहो जेको फेल आहे इहो कबी फेल आहे। अलाह ताला मूंखे इज़त बख़्शी आहे, अलाह ताला मूंखे जीअं अलाह ताला मूंखे खूह खां कढी करे अज़ीज़ मिस्र ताईं पहुचायो, ऐं हिते अलाह ताला मूंखे कुझु नोयत ॾिनी, कुझु अलाह ताला मूंखे इज़त ॾिनी, इन शइ में जेको हथु कंहिं क़िस्म कोई बि न हणिणो आहे। हे पैगम्बर निशान आहे, हे पैगम्बर निशान आहे। इहो यूसुफ़ अलैहिस्सलाम जे मथां मरियलु हुयो। इन खां बाद में विया जेल जे अंदरि, वाक़ियो तमामु तफ़सील आहे। जेल जे अंदरि विया, इन तोहमत जे अंदरि त ज़ुलेखा जो त मंझि में माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह यूसुफ़ अलैहिस्सलाम मथे विधा आहिनि, ऐं अज़ीज़ मिस्र जी घरवारी खे, अज़ीज़ मिस्र खे ख़ुदि खे यकीन हो त यूसुफ़ अलैहिस्सलाम अहिड़ो बंदो न आहे, छो त इन खे नंढाप खां वठी करे असां ॾिठो आहे, इन जे अंदरि अहिड़ी कंहिं क़िस्म जो कोई बि कबात न आहे। पोइ बि उन पंहिंजी इज़त खे बचाइण जे लाइ यूसुफ़ अलैहिस्सलाम कुझु टाइम जेको आहे जेल जी तरफ़ हवाले कयो। काफ़ी टाइम यूसुफ़ अलैहिस्सलाम जेल में रहिया। हाणे ॾिसो पैगम्बर जो मथां टेंशन ऐं मुसीबत ऐं इम्तिहान किथां खां वठी शुरू थियो आहे, खूह खां वठी शुरू थियो आहे ऐं जेल ताईं वञण ताईं थियो आहे। हाणे इहे सभु पैगम्बर जे मथां मुश्किल जा लम्हात आहिनि। इहे जॾहिं सभु लम्हात क्लियर थी विया त अलाह ताला छा कयो, अलाह ताला मिस्र जो गवर्नर बनाए छॾियो। अलाह ताला एतिरी ताज़ीम ॾिनी जो बाद में इहे ई जेके ॿाहिरि आया, जंहिं 10-11 ॿाहिरनि तदबीर ठाही यूसुफ़ अलैहिस्सलाम खे खूह में विझण जी, इज़त खे बर्दाश्त न करण जी, अलाह ताला इन्हनि ॿाहिरनि खे घुराए करे ऐं पीउ याक़ूब अलैहिस्सलाम खे घुराए करे अलाह ताला यूसुफ़ अलैहिस्सलाम जा ॾो सजदो करायो। ऐं तारीख़ जे अंदरि ॻाल्हि आई आहे त यूसुफ़ अलैहिस्सलाम ऐं याक़ूब अलैहिस्सलाम जी जेकी मुलाक़ात थी एॾे सारे अरसे खां बाद में, छो त हे वॾो अरसो आहे, ग़ालिबन 70-80 साल जो को अरसो हुयो जंहिंमें यूसुफ़ अलैहिस्सलाम याक़ूब अलैहिस्सलाम सां न मिलिया हुया। एॾे अरसे खां बाद में जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम यूसुफ़ अलैहिस्सलाम सां मुलाक़ात कई, चवंदा एतिरो याक़ूब अलैहिस्सलाम ऐं यूसुफ़ अलैहिस्सलाम पाण में रुना जो ज़िंदगी में को बंदो एतिरो रुनो न हुजे, जो 3 अलाए 4 मरतबा बेहोश थी विया पीउ ऐं पुटु। यानी हे हिकु पैगम्बर जे मथां इहे लम्हात आहिनि ऐं परेशानी जा आसार आहिनि, ऐं उन पैगम्बर ने इन हालात जे मथां सब्र करे ॾेखारियो त सब्र जो अलाह ताला कॾहिं बि जेको आहे अजुर विञाईंदो न आहे। असांजे मथां जेकॾहिं हालात अचनि था परेशानी जा, बीमारियुनि जा, मुसीबतुनि जा, त असां फौरी तौरु नाशाकिर था थी वञूं त हे सिर्फ़ु जेको आहे ज़ुल्म अलाह ताला मां सां ई कयो आहे, हे टेंशन सिर्फ़ु ख़ुदा मूंखे ई ॾिए थो। ॾिसो दुनिया जे अंदरि अलाह ताला, असां मुस्लमान आहियूं, असांजो यकीन आहे त असांजो रब जेको अकेलो आहे। हालात मथां ईंदा, कॾहिं घरवारी गुज़ारे वेंदी, कॾहिं जेको आहे पीउ गुज़ारे वेंदो, भाइर गुज़ारे वेंदा, माउ गुज़ारे वेंदी, हे सभु मामला ईंदा। इन ते छा करिणो आहे, इन ते असांखे सब्र करिणो आहे, जेको तरीक़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो आहे। जेकॾहिं औलाद बार इंतकाल थी करे वञे, ॾिसो काफ़िनि माण्हुनि जा नौजवान पुट फौरी तौरु हिकु इंतकाल करे वियो, ॿियो जेको आहे इंतकाल करे वियो, त इन ते बंदो इंतिहाई नाशाकिर थींदो आहे। त कम से कम इहा ॻाल्हि ज़हन में रखो त दुनिया में वॾे में वॾो जेको ग़म हुयो न इंसाननि जा ॾो,
दुनिया फ़ना सभिनी मथां मौत ईंदो। दुनिया में वॾे में जेको ग़म हुयो इंसान जे मथां उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन दुनिया खां वञणु हुयो बसि। जेकॾहिं असांजा रिश्तेदार अज़ीज़ वालदेन भाइर औलाद हे जेकॾहिं सभिनी जे मथां मौत यकीन तौर ते वाक़िअ थींदो, छो त दुनिया रहण जी जॻह बिल्कुलु न आहे, उन ते छा करिणो आहे, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, जीअं साहब अमल करे ॾेखारियो। साहबा चवनि पिया असांजूं दिलियूं फाटण जे क़रीब हुयूं, बिल्कुलु असांजो अकुल जेको आहे वञण जे क़रीब हुयो। असां इन शइ खे कंट्रोल बिल्कुलु न पिया करे सघूं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जुदा थिया आहिनि। दुनिया जे अंदरि सदमो वॾो पहुतो आहे, पर इहो सदमो जेको साहबनि खे पहुतो, इन जहिड़ो सदमो को दुनिया जे अंदरि कंहिं इंसान खे न पहुतो आहे। हे तारीख़ में वॾे में वॾो सदमो हुयो, जंहिंखे साहबा क़ुरान पढ़ी करे ऐं क़ुरान जो आयतूं ॾिसी करे ॾिठो त इन अल्लाह मा साबिरीन, अल्लाह ताला सब्र जो हुकुम ॾिनो आहे हर हिकु मौक़े ते। त जेकॾहिं कोई बि असांजो रिश्तेदार इंतकाल करे उन ते बंदो सब्र करे, असां छा था करे सघूं? असांजी पंहिंजी ज़िंदगी असांजे पंहिंजे कंट्रोल में न आहे, असांजा पंहिंजा मामला असांजे इख़्तियार में न आहिनि। यादि रखणु खपे त असांजे मथां अहिड़ी ज़ात आहे जंहिंखे अल्लाह चयो वेंदो आहे, जंहिंजो कंट्रोल पूरी काइनात जे मथां आहे, जंहिंजो कंट्रोल पूरी काइनात जे मथां आहे। उन अल्लाह ताला थोरे टाइम जे लाइ तव्हांखे दुनिया तरफ़ मोकिलियो आहे, वञो ऐं मुंहिंजी इबादत करे अचो। मक़सदु अचण जो इहो ई आहे बसि। बाक़ी हे जेके बि शयूं दुनिया जे अंदरि नज़र असांखे अचनि थियूं, जंहिंमें तव्हांजो निकाह थो अची वञे, जंहिंमें तव्हांजी ख़ुशी थी अची वञे, जंहिंमें तव्हांजो ग़म थो अची वञे, जंहिंमें तव्हांजो कारोबार थो अची वञे, जंहिंमें तव्हांजा मामलात, हे सभु ज़रूरत आहिनि। असुली शइ खे मुस्लमान पकड़ींदो, मुस्लमान फलाई ते ॾिसंदो। असुली शइ खे जेकॾहिं मुस्लमान न पकतो, मुस्लमान खसारे में पहुची वेंदो। असली जेको मक़सदु आहे उहो अल्लाह ताला जी इबादत आहे, दीन खे मज़बूत पकड़णु आहे। जीअं दीन खे मज़बूत सहाबा जी ज़ात पकतो, सहाबा जे कहिड़ा वाक़िया बयानु कजनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शागिर्दनि जी कहिड़ी ताज़ीम बयानु कजे जो उहे बेमिसल ऐं बेमिसाल आहिनि, बेमिसल ऐं बेमिसाल आहिनि। काफ़ी सहाबा जंहिंजी असां सिर्फ़ु रिवायतुनि जे अंदरि ॻाल्हियूं ॿुधी करे यकीन करे अजीबो ग़रीब असांखे हैरानगी थिए थी त छा इन्हनि खे पंहिंजी जान प्यारी न हुई भला? छा इन्हनि खे पंहिंजो कारोबार जी कंहिं क़िस्म जी कोई ज़िमेदारी ज़हन में न पई अचे? हज़रत ख़ुबैब रज़ियल्लाहु ताला अन्हु काफ़िरनि इन्हनि खे कंट्रोल कयो। काफ़िरनि खे जेकॾहिं को मुस्लमान हथ में अची वञे न त काफ़िरनि चयो त हाणे तव्हांखे मज़ो ईअं असां चेखारींदासीं जीअं तव्हां असांजे काफ़िर खे जेको आहे जंग जे अंदरि मारियो हुयो। त हज़रत ख़ुबैब रज़ियल्लाहु ताला अन्हु काफ़िरनि जे कंट्रोल में अची विया। जलील क़दर साहबा हुया, काफ़िर जे कंट्रोल में अची विया। त काफ़िरनि चयो त हाणे महल सां हिन खे फांसी ते जेको आहे टंगियोसि, रसी ॿधो थो हिन खे वण में ऐं हिन खे फांसी ते फोरी थो टंगियोसि। छो त अकेलो साहिब ॿियो को न हो त हुन सां लड़ाई करे ऐं अकेलो बंदो 100 ॼारो मजबूर आहे। त काफ़िरनि चयो त हाणे तोखे फांसी ते टंगी त आख़िरी का तुंहिंजी तमन्ना आहे त ॿुधा, आख़िरी तमन्ना त क़बूल कई वेंदी आहे। आख़िरी जेकॾहिं का ॻाल्हि आहे त असां तुंहिंजी क़बूल कंदासीं। काफ़िरनि खे चई त सिर्फ़ु जेको 2 रकातूं नमाज़ पढ़णु छॾियो बसि, सिर्फ़ु 2 रकातूं नमाज़ पढ़णु छॾियो बसि। ऐं चयो इन खां अलावा ॿी का ॻाल्हि, चए ॿी ॻाल्हि न, बसि सिर्फ़ु 2 रकातूं नमाज़ पढ़णु छॾियो। ऐं जेकॾहिं को हिन ज़माने में गैर मुस्लमान जे मथां कंट्रोल करे ऐं साम्हूं ॾेखारे तोखे फांसी ॾींदासीं, चवंदो आख़िरी ख़्वाहिश का ॿुधा, ॿाहूं ॿधी करे चवंदासीं असांजी जान खे छॾ, छा थींदो? ॿाहूं ॿधी करे चवंदा असांजी जान खे छॾ। असां मज़हब खे छॾियूं था, असां दीन खे छॾियूं था। यकीन कयो हिन ज़माने जे अंदरि मुस्लमान जी हालत खे ॾिसी करे इहो हुकुम लॻाइणु इंतिहाई आसान आहे। पर हुन चयो सिर्फ़ु 2 रकातूं नमाज़ पढ़णु छॾे, इन खां अलावा चए बसि इहा ॻाल्हि। नमाज़ पढ़ी करे साहबी नमाज़ तकड़ में पढ़ी, साहबी नमाज़ तकड़ में। ऐं पोइ काफ़िरनि खे ॿुधाई चई नमाज़ मां इन करे तकड़ में पढ़ियमि, मतां तव्हांखे इहा ॻाल्हि जो यकीन थी वञे त मौत जे ख़ौफ़ जे करे नमाज़ खे ढिघो कयो अथई। ए ज़ालिमो जेकॾहिं अगरि तव्हां मूंखे टाइम ज़्यादा ॾियो आहे त मां नमाज़ खे तमामु वॾो वसी बनायां, पर मां चयुमि त मतां तव्हांखे इहो इश्काल दिलि जे अंदरि रहे त हे मौत खां टिरे थो, हालांकि मौत खां नथो टिरिया। काफ़िरनि जो हिकिड़ी तुंहिंजे मथां आसानी कयूं था, हिकिड़ी तुंहिंजे मथां आसानी, तुंहिंजी जान तोखे बख़्शूं था। हे फांसी तयारु आहे ऐं फांसी में तोखे टंगींदासीं, तुंहिंजी जान तोखे बख़्शूं था। हिकिड़ी शइ जो इक़रार कर बसि, तोखे ईअं नथा चऊं त नबी जे दीन खे छॾे ॾे,
तोखे ईअं नथा चऊं त नबी जे दीन खे छॾे ॾे, तोखे सिर्फ़ु एतिरो चऊं था तूं चओ त जंहिं जॻह ते मां बीठो आहियां काश इन जॻह ते इहा फांसी माज़ अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अची आहे। सिर्फ़ु एतिरो इक़रार कर त इन में कहिड़ी नबी खे माज़ अल्लाह फांसी अची वेंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन टाइम ते असांजे क़रीब आहिनि ई न, ऐं न ई असां कंट्रोल करे सघंदासीं नबी जे मथां, छो त हुनजा साहबा एॾा तेज़ आहिनि। सिर्फ़ु तूं ज़ुबान सां इन ॻाल्हि जो इक़रार त कर, ऐं तोखे असां छॾे था ॾियूं त ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबी आहे, ख़ैरुल क़ुरून वारो ज़मानो आहे, नबी जी मौजूदगी आहे। उन चयो त हे त जेकी आहे हिकिड़ी जान आहे, जेकॾहिं 100 जानूं हुजनि न, पर इहो अल्फ़ाज़ जेको मां ज़ुबान ते इस्तेमालु न कयां। बिल्कुलु मां ईअं चवां त मुंहिंजी इन जॻह ते नबी हुजे ऐं माज़अल्लाह उनखे जेको आहे फांसी अचे, बिल्कुलु ज़ुबान ते इहो अल्फ़ाज़ अची नथा सघनि, मूंखे मौत क़बूल आहे। ऐं पोइ फरमाए हिन जिस्म ते जेकॾहिं हिकिड़ो कंडो लॻे ऐं उन जी जेकॾहिं तकलीफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे थिए, उहा बि असां बर्दाश्त न कंदासीं। आख़िरी में काफ़रनि छा कयो? काफ़रनि उन साहबी खे फांसी ते नट चाढ़े करे ऐं दुनिया खां वास्तो कटाए छॾियो। छा ज़हन में ॻाल्हि बीहे थी इन साहबिन खे भला ज़िंदगी मुंहिंजी प्यारी न हुई? छा इनखे ज़िंदगी प्यारी न हुई? या असांखां वधीक जेको असां उन खां वधीक होशियार आहियूं हिते? सभु मामलात ईमान जा मामलात हुया। उहो ख़ैर वारो ज़मानो, असांजो शर वारो ज़मानो। उन्हनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आॾो वही जे नुज़ूल खे ॾिठो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम खे ॾिठो, तालीम ते अमल कयो। उन चयो दुनिया खे छॾणु इंतिहाई आसान आहे असांजे लाइ, इंतिहाई आसान आहे। काफ़रनि जे लाइ काफ़र मौत खां लड़ाईंदो आहे, काफ़र मौत खां लड़ाईंदो आहे। इन बेस ते काफ़र मौत खां लड़ाईंदो आहे त काफ़र खे ख़बर आहे त अॻिते को ज़िंदगी हेठि आहे ई न। अॻिते छा आहे? अॻिते त कुझु बि न आहे न। अॻिते जेकॾहिं आहे पोइ बि उहा पिटाई आहे, उहा मारकोट मिलंदी। बसि अॻिते मोमिन जो यकीन हूंदो आहे त अॻिते जेको आहे न असांजे लाइ सुकून वारी ज़िंदगी आहे। यार हिकिड़े बंदे खे ख़बर बि हुजे त शहदादकोट में इंतिहाई ज़्यादा गर्मी आहे, ऐं हिकिड़ो मुंहिंजो घरु कश्मीर में ठहको जेको आहे बंगलो आहे ज़बरदस्त, जिते मुंहिंजी इज़त बि आहे, माते मुंहिंजो वैल्यू बि आहे, ऐं उते मुंहिंजो वॾो वक़ार आहे। त छा था सम्झो न गर्मी जे मौसम में ख़ाली गर्मी हिते बर्दाश्त कंदो हिते? पोइ छा चवंदो मां ओॾे वञा? त हिन दुनिया खां खरबे सां वधीक अल्लाह ताला जन्नत खे बनायो आहे, ऐं उहा जन्नत साहबा ॾाढो खुलियल हुई। उन्हनि ॾिठो त हिन दुनिया खे पोइ छा कंदासीं, हिन दुनिया खे छा कंदासीं? पोइ इहो इन जन्नत तरफ़ असां वञूं था, इन जन्नत तरफ़ वञूं था। साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु मुस्लमान थिया। माउ जेको आई फिरी करे, माउ जो अड़े मां तोखे ॾिठो आहे, माउ हुजात सां ॻाल्हाईंदी आहे, पीउ मां हुजात सां ॻाल्हाईंदा, भले केतिरो बि कंहिं बंदे जो मक़ाम हुजे। माउ अची करे हुज में ॻाल्हायो त मां ॿुधो आहे तूं मुस्लमान थियो आहे? माउ खे चई ताज़ीमी, हा मां मुस्लमान थियो आहे। चए कलमो छॾ, न त पाण खे मारींदीमांइ। साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु खे कलमो छॾींदो या मां पाण खे मारियां? हुन साहिब बि चयो त कलमो त न छॾींदुमि। चए मां पाण खे मारींदीमांइ। फरमाई 100 दफ़ा भले पंहिंजी जान वठि, 100 दफ़ा भले ए अमा तूं पंहिंजी जान वठि, पर जेको नबी जे मथां इक़रार करे आयो आहे न, इन इक़रार खे न छॾींदासीं, इक़रार खे असां न छॾींदासीं। अॼुकल्ह असां छा चवंदा आहियूं? यार हे गुनाह जो कमु जेकर नथो कंदा अबोधो नाराज़ थिए। हा, घर में धूल नथा आणियूं त अबोधो नाराज़ थिए, घर में शादी में एको सौ नथा आणियूं त अबोधो नाराज़ थिए, रिश्तेदार नाराज़ थियनि। हे हिकिड़ो साहिब बि बीठो आहे अञा ॾो। मां चएसि मां पाण खे मारींदमि, मां खे चई भले पाण खे मार, भले मार। पोइ फरमाई 100 दफ़ा जेकॾहिं अगरि पाण खे मारींदीअ न त बि नबी जे दीन खे कंहिं क़िस्म कोई बि न छॾींदोमांइ। वया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, या रसूलुल्लाह अम्मा त इहा ॻाल्हि करे, अलाह जे नबी फरमायो बहितरीन जो मामिलो कयो, पीउ मां सां हुस्न सलूक रखो। अलाह ताला क़ुर में हुकुम ॾिनो आहे, भले काफ़र छो न हुजनि, हुस्न सलूक कयो। यादि रहणु खपे त अलाह ताला शिरक खे माफ़ु न कंदो। दुनिया जे अंदरि असांजे मथां वॾे मोड़ो जेको हक़ु आहे उहो अलाह रब्बुल इज़्ज़त जो आहे। जीअं अलाह ताला असांजी तख़लीक़ कई आहे, जीअं अलाह ताला असांखे पैदा कयो आहे, उन रब जो असांजे मथां हक़ु आहे वॾो। छाजे करे त
त मुंहिंजो कंहिं क़िस्म जो कोई बि वजूद न हुयो, बग़ैर वजूद खां अल्लाह ताला मुजीब रहमान जो वजूद बनाए छॾियो। बग़ैर कंहिं वजूद खां अल्लाह ताला वजूद असांजो बनाए छॾियो। त अल्लाह ताला फरमाए कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे तव्हांखे वालिदैन जेकॾहिं गुनाह कम जी तरकीब ॾियनि या नेकी खां तव्हांखे रोकिन, उन मामलात में वालिदैन जी नाफ़रमानी भले कयो, जुर्म कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। हा, बाक़ी इन खां अलावा वालिदैन जी नाफ़रमानी न कजो। दुनिया मामले में वालिदैन जी नाफ़रमानी न कयो। दीन जो मामिलो अचे, अबो चए थो ॾाढ़ी कटराए, अबो चए थो नमाज़ न पढ़, अबो चए थो माज़ला दीन इस्लाम खे छॾे ॾे, उन जॻह ते पीउ जी कंहिं क़िस्म जो कोई बि फरमाबरदारी न हलंदी। उन टाइम पीउ मां जी नाफ़रमानी कयो। त हिन साहब बि ॿुधायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नबी फरमायो त इस्लाम खे कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे छॾिणो। भले वालिदैन नाराज़ थियनि, भले पंहिंजे मथां जबर कनि, तव्हांजे मथां वॾा सितम कनि, पर इस्लाम खे मुंहिंजी साहबा जी जमात इस्लाम खे न आहे छॾिणो। त पोइ हुन साहबी खे अबी वकास, साद बिन अबी वकास खे धमकी मिली। 2-3 ॾींहं खां बाद में हुन मां खाइणु छॾे ॾिनी, चए मानी न खाईंदुमि, मां पाणी बि न पीअंदुमि, ऐं सुभाणे तुंहिंजे मथां लेबल लॻंदो त तूं पंहिंजी माउ जो क़ातिल आहे। हुन साहिबी जो इहो जेको आहे न, इहो जुर्म बि मां भले, इहो लेबल अगरि मुंहिंजे मथां लॻो न, इहो बि मां खणंदुमि भले। पोइ 2-3 ॾींहं गुज़रिया, पोइ नेठि इंसान खाइण पीअण कान रुकंदो, पोइ अची करे हुनजी मां खाइणु पीअणु शुरू कयो। साहिबी पंहिंजे इस्लाम खे कंहिं क़िस्म जो कोई बि ज़रे बराबरि बि छॾण जी कोशिशि न कई। हे दीन इस्लाम आहे। हज़रत सोहेब रज़ी अल्लाह ताला अन्हु, सोहेब रूमी, हे बि जलील क़दर साहबा में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई मदीने जी तरफ़, ऐं हे साहबी हिते मके जे अंदरि रहिजी विया। हे रूम खां आया हुया साहबी। रूम खां जीअं जो आया त पोइ मदीने जे अंदरि आया त ग़रीब हुया सफ़ा। मका जे अंदरि आया इंतिहाई ग़रीब हुया, यानी नबूअत जो ऐलान न थियो इन खां पहिरियां आया हुया। पोइ इंतिहाई ग़रीब हुया। पोइ हिननि हिते तिजारत शुरू कई, माल वठणु ॾियणु इन साहबी शुरू कयो, कारोबार कयो। पोइ हिन कारोबार में इहो साहबी करोड़पति थी वियो। हिन ज़माने जे एतबार सां एतिरो हुन साहबी वटि पैसो अची वियो। पोइ हाणे साईं मुस्लमान त हिजरत करे मदीने में पहुता। हाणे हे मुस्लमान हिते रहिजी हिन जा वॾा कारोबार हिते हुया, सोहेब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा। पोइ सोहेब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे तमामु जेको आहे मामला तयारु करे मदीने तरफ़ वञणु लॻो। त मके जा जेको आहे मुशरिक आया, हुननि जो ए सोहेब आयो असां वटि हुए, ग़रीब हुए, हाणे हेॾो सारो माल खणी करे मुस्लमान थियो आहे, वरी मदीना में थो वञी, तोखे न छॾींदासीं, तोखे न छॾींदासीं। पोइ चई त कहिड़े बेस ते मूंखे नथा छॾियो? चए हे जेको बि समूरो तूं माल कमायो आहे न, इहो समूरो माल हिते रखे करे ख़ाली हथ जेको आहे मदीने ॾे भले वञु, ख़ाली हथनि सां नबी ॾे भले वञु। उन साहिब जो त हे माल आरज़ी शइ आहे, नबी सां सोहबत दाइमी शइ आहे, आख़िरत मिले इहा वॾी शइ आहे। उनजो हे काफ़िरो हे सॼो माल मां तव्हांखे ॾिनुमि, हे सॼो माल मां तव्हांखे ॾिनुमि। वया सिधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में। अल्लाह जे नबी फरमायो, अॼु सोहेब वॾो अल्लाह ऐं उनजे रसूल सां सौदो करे आयो आहे। अल्लाह जे रसूल सां वॾो सौदो सोहेब रज़ी अल्लाह ताला करे आयो आहे। असां त हिकिड़ो 1000 रुपयो बि दीन इस्लाम जे छॾण ते खटखुट थींदी आहे असांजे दिलि जे अंदरि, यार हे 1000 रुपयो सदको मां कयां थो। इन खां बाद में परेशानी थींदी त इहो 1000 कयां न कयां, कयां न कयां, इहो 1000 बि हिकिड़ो घटि थींदो। इहो छाजे करे ॻाल्हि दिलि में ईंदी आहे तव्हांखे ॿुधायां थो, छाजे करे? इहो इन करे यकीन न आहे मुकमल। साहबा एतिरी सारी तिजारत छाजे बेस ते छॾी? छा माज़अल्लाह उन्हनि जो ज़हन उन ज़माने में भला घटि हुयो, असांजो ज़हन वधीक आहे? ईअं थियो माना? अल्लाह जो कसम आहे, असांजो इल्मु, साहबा जो इल्मु 100%, असांजो इल्मु 3 हिसा बि न आहे। 100 हिसनि मां 3 हिसा बि न आहे। एॾी सारी मिल्कियत, चयूं सॼी मिल्कियत असां छॾियूं था। असां हिकिड़ो 1000 दीन में इन्वेस्ट करण जे लाइ, 2000 5000 इन्वेस्ट करण जे लाइ छो परेशान थींदा आहियूं? इहो इन बेस ते असांजो यकीन न आहे। असांजी दिलि खे इहा तस्दीक न आहे पहुचंदी, असांजी दिलि खे इहा तस्दीक न आहे पहुचंदी त इन जो बदिलो को मूंखे मिलंदो। आख़िरत कीअं ॾिठी आहे? ॻाल्हि इहा हलंदी न, आख़िरत कीअं ॾिठी आहे? ऐं मौलवी खां ड्रिया करे तबाह असांखे करे चओ आख़िरत कीअं ॾिठी आहे? आख़िरत ईंदी पोइ ॾिसंदासीं। अल्लाह ताला जेकी मोमिननि जी सिफ़त बयानु कई आहे क़ुरान हकीम जे अंदरि, मोमिननि जी सिफ़त अल्लाह ताला बयानु कई आहे।
अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ी हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब। हे तमामु वॾी शइ आहे। ग़ैब जे मथां ईमान आणणु हे दुनिया जे अंदरि वॾे में वॾो ईमान इहो आहे। मां तव्हां हिन मजे में का हिते थो पुछा कयां, तव्हां मां कंहिं बि बंदे क़बर जे अज़ाब खे ॾिठो आहे? क़बर जे अंदरि जन्नत खे कंहिं ॾिठो आहे? भला कंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो आहे? कंहिं अल्लाह खे ॾिठो आहे? कंहिं जन्नत खे ॾिठो आहे? कंहिं जहन्नम खे ॾिठो आहे? इन शयुनि खे त असां न ॾिठो। अल्लाह ताला फरमायो असुली जेको ईमान आहे, ओरिजिनल जेको ईमान आहे, उहो ईमान आहे ईमान बिल ग़ैब। जेके शयूं नज़र नथियूं अचनि उन जे मथां 1400 साल खां बाद में मस्जिद में वेही करे हे मुस्लमान चवंदा इहे शयूं हक़ आहिनि। साईं आहिनि न आहिनि? असांजो यकीन आहे त मौत खां बाद में क़बर वारी ज़िंदगी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हक़ आहे। अल्लाह जी ज़ात हिन दुनिया जे अंदरि मौजूदु आहे। इन खां बाद में क़बर खां बाद में जहन्नम ऐं जन्नत वारी ज़िंदगी आहे। इन खे चइबो आहे असुली ईमान। हिकिड़ी तमामु वॾी तवील हदीस आहे। उन जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खां पुछा कयो, हे साहबा अजीब ईमान कंहिंजो आहे? हे साहबा अजीब ईमान कंहिंजो आहे? साहिबनि चयो या रसूलल्लाह अजीब ईमान त जेको हैरत में विझंदड़ ईमान हुजे। इन अजीब मुराद इहो त हैरत में विझंदड़ ईमान कंहिंजो आहे? पोइ साहिबनि पंहिंजे इल्म जे एतबार सां फरमाए त अजीब ईमान फ़रिश्तनि जो ईमान आहे। फ़रिश्तनि जो ईमान, अजीब ईमान फ़रिश्तनि जो आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए फ़रिश्ता छा जे का अल्लाह जे मथां ईमान न आणनि? हालांकि उहो 24 घंटा अल्लाह जा ॾोह मसरूफ़ आहिनि, सजदनि में, तिलावत में। न उनखे खाइण जी ज़रूरत, न उनखे पीअण जी ज़रूरत। अल्लाह ताला उनखे बनावट ई इन एतबार सां कयो आहे त तव्हां मुंहिंजी इबादत कयो बसि। उहे छा जे का अल्लाह जे मथां ईमान न आणनि? इन खां अलावा सावा ॿियो कुझु पुछण थो चाहियां। फरमायूं रसूलनि जो ईमान, हैरत में विझंदड़। अल्लाह जे नबी फरमायो न रसूल छा जे करे अल्लाह जे मथां ईमान न आणे? रसूल जे मथां जिब्रील अमीन अचे, वही खणी अचे, ऐं जेकॾहिं रसूल पोइ बि अल्लाह जे मथां ईमान न आणे त माज़ाला हे रसूल जे मथां तो ई न। साहबा ॿिए कंहिंजो ईमान? साहिबनि जो आना असांजो ईमान। अल्लाह जे नबी फरमायो तव्हां छा जे का ईमान न आणियो? हालांकि मां नबी मौजूदु आहियां, मां वही थो तव्हांखे डायरेक्ट ॿुधायां, तव्हां वही खे महसूस बि कयो था। पोइ साहबा ख़ामोश कई। साहबा अदीब हुया, हिकु ॿ सुवाल जो जवाबु ॾेई करे पोइ काफ़ियुनि मौक़नि ते सुवाल जो जवाबु न ॾींदा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कंदा त ॿुधायो हिन जो जवाबु छा आहे? साहबा चवंदा अल्लाह थो ॼाणे, बसि अल्लाह उनजो रसूल थो ॼाणे। हे अदब जो मक़ामु आहे। पोइ कंहिं कंहिं मौक़े ते साहबा जवाबु ॾींदा हुया। पोइ साहिब न ख़ामोशी इख़्तियार कई, साईं अल्लाह उनजो रसूल थो ॼाणे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अजीब हैरत में ईमान विझंदड़ उनजो ईमान अथव जंहिं अल्लाह खे बि न ॾिठो आहे, जंहिं नबी खे बि न ॾिठो आहे, हा जंहिं साहबा खे बि न ॾिठो आहे। काफ़ी ज़माने खां बाद में इशारो अता आणे असां ॾे। काफ़ी ज़माने खां बाद में सिर्फ़ु उनखे किताब मिलंदी ऐं इन चवंदा हे किताब अल्लाह नाज़िल कई आहे, हे किताब जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल थियल आहे। हिन किताब जे अंदरि जेको बयानु थियल आहे, क़बर बयानु थियल आहे, जहन्नम बयानु थियल आहे, जन्नत बयानु थियल आहे, इहो सभु कुझु हक़ आहे। इहा आख़िरत जी ज़िंदगी आहे। अल्लाह जे नबी फरमायो हैरत में ईमान इन्हनि जो अथव। हक़ीक़त में असांखे सिर्फ़ु किताब मिलियो, इहो असांजो यकीन, इहो असांजो ईमान। मेंबर ते वेही करे मां ॻाल्हि थो कयां, दुनिया जो कोई इंसानु नथो कढी सघे। असांजी दिलि मां इहा हक़ीक़त, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत, अल्लाह जो वजूद ऐं इन सां गॾोगॾु साहबा जी तालीम ऐं जन्नत ऐं जहन्नम जा मरहला ऐं क़बर जा मरहला, अल्लाह जो क़ुस्म दुनिया जो कोई बि काफ़िर असांजे इन ईमान खे ख़रीद नथो करे सघे, पके मुस्लमान खे नथो ख़रीद करे सघे। बाक़ी जेकॾहिं कोई हुजे गुमराह, उहो गुमराह थी वेंदो। जेकॾहिं को पको मुस्लमान खां इहा हक़ीक़त नथो कढाए सघे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमान जो ईमान ऐं यकीन कामिल बनाए। से अॼुकल्ह नौजवान अक्सर करे कन सिबराइनि था ऐं उन में वाली पाइनि था। उन जी वज़ाहत कयो त उहो जाइज़ आहे या न आहे। अच्छा, हे जेके असांजे इलाइक़नि में नौजवान अॼुकल्ह कनि था सिबराइनि, साईं कन हिकिड़ी सिबराए करे था ऐं पोइ इन में अंदरि वाली था पाइनि।
यादि रखणु खपे त इन जे मथां अल्लाह ऐं उन जे रसूल जी लानत हर टाइम वसंदी आहे, छो त हे मुशाबहत आहे औरतुनि सां। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी तवील हदीस बयानु कई, जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बयानु कयो त जेकॾहिं कोई बि मर्द औरतुनि जो कोई बि तरीक़ो खणे इस्तेमालु करे, जंहिंखे औरत ज़ीनत जे तौर ते इस्तेमालु करे थी ऐं उहो औरतुनि जो शियार आहे, अलाह जे नबी फरमायो इन मर्दनि जे मथां ख़ुदा जी लानत वसंदी आहे। लानत मां मुराद छा आहे? लानत मां मुराद अलाह ताला जी रहमत खां इहे बंदा परे आहिनि। हे असां वटि फैशन अची वियो आहे नौजवान वटि, अलाए कहिड़े क़िस्म जा हिन ज़माने में असां मुस्लमान था ॾिसूं। हे औरतुनि जी तहज़ीब आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि औरतूं कननि खे सिबरायो, कननि खे औरतुनि सिबरायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना न कई। इहो उन ज़माने खां वठी करे हलंदो अचे थो। औरतुनि कननि खे सिबारे करे इन ते ज़ीनत जे तौर ते का शइ पाईंदियूं रहियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना न कई। उन ज़माने खां वठी करे हिन ज़माने ताईं कन सिबराइणु हे औरत जो कमु आहे। बाक़ी नौजवान मर्द कन सिबराए करे इन में वाली विझणु, हे सर हे औरत सां मुशाबहत आहे। इन फेल ते तव्हां ख़ुदा जी लानत जेकी कमाईंदो। तव्हां मुस्लमान खे छा थी वियो नेठि? यहूदी जेकॾहिं को कन सिबराई, यहूदियूं कन सिबराई वाली पाए टेंशन हुनजे लाइ न आहे, छाजे करे उहे गुमराह आहिनि, मुस्लमान न आहिनि। हिंदू जेकॾहिं इहो कमु करे उहो गुमराह आहे, उनजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, उनजो मज़हब बि बातिल आहे। ईसाई जेकॾहिं ईअं करे उहो गुमराह आहे, उनजो मज़हब बातिल आहे, उनजे लाइ टेंशन न आहे। मुस्लमान जेकॾहिं ईअं करे ऐं चवे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अल्लाह जे मथां मां यकीन थो कयां जेको पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, रसूल उनजो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रसूल आहे, ऐं इन खां बाद में बि जेकॾहिं इहे कमु करे इहो मुस्लमान लानत जो मुस्तहिक़ थींदो। तमामु नौजवान जेकॾहिं अगरि इन फेल जे अंदरि आहिनि, जेके कन सिबराए करे उनजे अंदरि वाली विधी आहे, महल सां लाहे छॾनि ऐं इन पंहिंजे गुनाह ते तौबा कनि ऐं ॿीहर अहिड़ी हरकत करण जी कोशिशि न कनि, अल्लाह ताला जी रहमत खां तव्हां परे वेंदो। अल्लाह ताला उन्हनि साथियुनि खे सम्झ नसीब था फ़रमाए। साईं अगरि नशे जी हालत में हिकु मरतबो कंहिं मर्द पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी, छा इन सां निकाह बातिल थींदो या न थींदो? नशे जी हालत में हिकु मरतबो तलाक ॾियण सां निकाह बातिल न आहे थींदो, निकाह बातिल न थींदो आहे, बल्कि इहा तलाक रजई आहे। कंहिं बंदे हिकु मरतबो नशे जी हालत में ईअं ई नशे में हुयो या नशे खां ॿाहिरि हुयो, तलाक जो हुकुम साॻियो ई थींदो आहे। पोइ चाहे नशे में बंदो ॾिए या नशे खां ॿाहिरि ई ॾिए, तलाक जो हुकुम साॻियो ई आहे। हिकु मरतबो तलाक चवण सां निकाह बातिल न थींदो आहे, बल्कि इहा तलाक रजई आहे। इन जे मोटाइण जो तरीक़ो आहे हिकिड़ो, इनखे मोटाइण जो घरवारी खे रुजू करण जो तरीक़ो आहे। कंहिं मरतबो हिकु मरतबो कंहिं साथी कंहिं बि मुस्लमान घरवारी खे जो तोखे तलाक आहे हिकिड़ो मरतबो, पोइ पछताई, हाणे पोइ इनखे रुजू करण जो तरीक़ो इहो ई आहे, घरवारी खे भाकुर पाए, घरवारी सां हम बिस्तरी करे या घरवारी खे चुमी ॾे, इहा तलाक जेको हिकु मरतबो चई इहा बसि पोइ बातिल थी वेंदी, इन जो कंहिं क़िस्म कोई बि हुकुम न लॻंदो। पर जेकॾहिं नशे जी हालत में या ईअं साफ़ हालत में 3 मरतबा तलाक ॾिनईसि त इहा तुंहिंजी घरवारी तुंहिंजे हथनि खां निकिरी वई, हाणे इहा हाणे तुंहिंजी घरवारी न आहे। साफ़ तौर ते साहबा जे ज़माने में 3 तलाकूं थियूं आहिनि। अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, हज़रत उस्मान साईं, ऐं हिन टाइम बि वॾे में वॾो जेको पूरी उम्मत मुस्लिमा यानी पूरे रूए ज़मीन जे मथां वॾे में वॾा जेके दलाल मज़बूत आहिनि न, उहे 3 तलाक हिकु मजलिस में 3 तलाक़ीन इन्हनि उलमा जा आहिनि। 3 तलाक़ूं हिकिड़ी मजलिस में कंहिं बि मुस्लमान पंहिंजी घरवारी खे ॾिनियूं त इहा इन जे लाइ हराम सर थी वई, हाणे इहा इन जे निकाह में न आहे। त इन जे करे इन शयुनि ते बंदो, इन शयुनि ते तलाक़ी मामले में इंतिहाई जेको आहे एहतियात करे। माण्हू जज़्बात में थी वेंदो आहे, जज़्बात में अक्सर पोइ सॼी बाद में पुछा कनि साईं असां जज़्बात में न हुआ, त साईं तलाक जेकी आहे न जज़्बात में ई थींदी आहे, तलाक जज़्बात में थींदी आहे। कोई ईअं न त घरवारी सां भाकुर बि पातल हुजे, घरवारी सां सोबत बि कंदो हुजे, इन हालत में कोई चवंदो घरवारी खे तलाक आहे? इन हालत में कोई न चवंदो। अमूमन तलाक जज़्बात में थींदी आहे। मामला जॾहिं बिगड़ंदा आहिनि, मामला जॾहिं कंट्रोल खां हथ मां निकिरी वेंदा आहिनि, लड़ाई थींदी आहे, उन लड़ाई जे एतबार सां जल्दबाज़ असांजा नौजवान जेके बाद में पोइ ॿाहूं असांखे ॿुधंदा आहिनि, बाज़ो का पेरनि ते बि कंदा आहिनि, साईं हाणे को रुजू तरीक़ो, सर रुजू तरीक़ो हाणे न आहे, रुजू तरीक़ो इंतिहाई हाणे ॾुखियो आहे, इंतिहाई ॾुखियो, की असां डिटेल सां बयानु करे चुको आहे। इहा औरत वेंदी ॿिए हंधि निकाह कंदी,
उहो पंहिंजी मर्ज़ी सां तलाक ॾींदो, औरत वरी इदत में वेंदी, पोइ जेको आहे तव्हां सां निकाह करे सघे थी। यानी इहो रुजू वारो तरीक़ो ॾुखियो आहे बिल्कुलु। तलाक थी वई न, बसि हाणे पोइ छॾे ॾियोसि, इहा सज़ा तव्हांखे हुजे, इहा सज़ा तव्हांखे हुजे। ॿार पाण पालियो, ॿार पाण पालियो, तव्हांखे कीअं चयो तव्हां तलाक जेको जल्दबाज़ में ॾियो? इस्लाम हिकु उहो मज़हब आहे जेको तव्हांखे एतदाल, पाकीज़गी, अमुन सेखारे थो। बाक़ी जल्दबाज़ खां जेको कमु तव्हां वरितो आहे, तव्हां लोड़ियो भले। साईं, मुंहिंजो हिकु दोस्त आहे, उहो चवे थो त मुस्लमान सां गॾोगॾु हिंदू ऐं गैर मुस्लिम बि जन्नत में वेंदा। इहा ॻाल्हि कीअं आहे? बकवास थो करे हिकिड़े क़िस्म जी। जन्नत सिर्फ़ु जेको आहे ईमान वारनि जे लाइ आहे। उन जे बारे में नस आयतूं क़ुरान हकीम जे अंदरि मां सम्झां थो 100 खां प्लस में आहिनि, जंहिंमें अलाह ताला फरमायो त जन्नत जेकी असां बनाई आहे उहा सिर्फ़ु ईमान वारनि जे लाइ, मुस्लमाननि जे लाइ। बाक़ी गैर मुस्लिम, मुस्लमान खां अलावा दुनिया जे अंदरि जेके बि आहिनि गैर मुस्लिम, उन्हनि जे लाइ सर जन्नत न आहे। ऐं इन जे बारे में अलाह ताला हिकु मिसाल बि बयानु कयो, मुस्लमाननि खां अलावा, ईमान वारनि खां अलावा दुनिया जा तमामु काफ़र जन्नत में उन्हनि जो वञणु ईअं नामुमकिन आहे जीअं अलाह ताला क़ुरान हकीम में फरमायो, उठ जो सुई जे सोराख़ जे अंदरि वञणु नामुमकिन आहे, ईअं इन काफ़रनि जो जन्नत में वञणु बि नामुमकिन आहे। उठ जे सोराख़ खां, उठ सुई जे सोराख़ खां क्रॉस कंदो न कंदो? त ईअं सेम काफ़र जो जन्नत में वञण बि ईअं ई आहे, मुश्किल आहे। मुश्किल न, बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता अल्लाह ताला हराम कई आहे। अल्लाह ताला जन्नत जे मथां मुशरिक जो वञणु हराम करे छॾियो आहे। मुस्लमाननि खां अलावा जेके क़ुरान जे तौहीद ते बीठा आहिनि, उन्हनि खां अलावा दुनिया जा जेके बि ॿिया मज़हब आहिनि, इहे सभु मुशरिक जे अंदरि एड आहिनि। यहूदी उहे बि हिकु ख़ुदा खे न आहिनि मञींदा, नसारा उहे बि हिकु ख़ुदा खे न आहिनि मञींदा, हिंदू इन्हनि जा त हज़ारे ख़ुदा आहिनि। इन सां गॾोगॾु दुनिया जा ॿिया मज़हब, उन्हनि जा बि हज़ारे, वरी के त अहिड़ा आहिनि जंहिंजो ख़ुदा ई न आहे, जंहिंखे आसान लफ़्ज़नि में चइबो आहे मुल्हिद। उन्हनि जो यानी को ख़ुदा ई न आहे। उहो चवंदा दुनिया बसि ईअं ट्रेवल करे थी, ईअं हले थी। उन्हनि जो अक़ीदो बिल्कुलु क़ुरान हदीस खां ख़िलाफ़ु आहे। साईं, अगरि कोई शख़्स अल्लाह ताला जे वजूद जो इनकार करे त उनखे मुस्लमान चवणु कीअं आहे? अल्लाह ताला जे वजूद जो जेकॾहिं कोई बि शख़्स इनकार करे थो, पोइ मुस्लमान आहे, इहो काफ़र थी वेंदो। उन टाइम इहो काफ़र थी वेंदो ऐं इस्लाम खां जेको उहो निकिरी वेंदो। जेकॾहिं मुस्लमान कंहिं ॻाल्हि कई त हिन दुनिया जे अंदरि माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह अल्लाह ताला जो वजूद न आहे, जीअं काफ़ी मुल्हिद ऐं कम्यूनिट्स चवंदा आहिनि। त सारे दुनिया त ईअं ट्रेवल थी करे, दुनिया त ईअं ई हले थी। इहो काफ़रनि जो ज़हन आहे। इन अल्फाज़ में इहो बंदो जेकॾहिं मुस्लमान हुयो ऐं ग़लती सां इहा ॻाल्हि कई अथई, त हाणे इन जो इस्लाम बि इन खां निकिरी वेंदो थकां। ऐं जेकॾहिं निकाह में घरवारी अथसि त इहा घरवारी बि इन जी निकाह खां निकिरी वेंदी। ऐं पोइ इन ते तौबा करे थो त सभ खां पहिरियां तजदीद ईमान कंदो, दुबारा कलमो भरींदो, ऐं जेकी घरवारी अथसि इन सां दुबारा निकाह कंदो, छो त इहो जुमिलो वॾो ख़तरनाक आहे। हे जेकी ॻाल्हि कंदा आहिनि सर, दुनिया जेकी आहे पंहिंजे लेखे ईअं जेको ट्रेवल थी करे। इन जे बारे में हिकु जवाबु न, क़ुरान हदीस ऐं अकुली जवाबु मुस्लमाननि लखनि खां प्लस में ॾेई चुका आहिनि। चवंदा दुनिया बसि ईअं थी हले न की कोई बि नथो हलाए, हे ख़ुदि ब ख़ुदि ईअं ट्रेवल। मां हिकिड़ो नॉर्मल हिकिड़ो मिसाल थो रखां। दुनिया जो इंसानु जेकॾहिं हिकिड़ो गिलास पाणी जो इहो भरे करे कंहिं कमरे में जेको ईअं रखी छॾियो, अगरि का बि मख़लूक इन पाणी सां टच न थिए, इन पाणी खे खणे न, इहो पाणी जेकॾहिं साल कमरे में बंदि करे रखो न, इहो साल ताईं उते ई पाणी पियो हूंदो। साईं, पियो हूंदो न हूंदो? जेकॾहिं कोई इन खे इंसानु पाणी खे हथु न विझे, को जिन इन खे पाणी खे हथु न विझे, या ॿी का मख़लूक़ात परिंदो या कूओ या ॿिली हुन सां टकर न लॻाए, त इहो पाणी हिते ई पियो हूंदो। यकीन तौर ते उहो पाणी उते ई पियो हूंदो। त आसान असां इहे अल्फाज़ में इहो ॿुधणु चाहियूं था, हिकिड़े पाणी जो गिलास जेकॾहिं को इंसानु हिकिड़ी जॻह ते रखे, उतां न खणे, का मख़लूक़ात न हुजे, न खणे, त इहो पाणी हिकिड़ी जॻह ते स्टॉप लॻो पियो हूंदो। इहो पाणी काॾे बि न वेंदो। ऐं हिन पूरी प्लेनेट अर्थ रूए ज़मीन ते जेको दुनिया जे अंदरि 3 हिसा पाणी
पूरी दुनिया जे अंदरि ट्रेवल थो करे, जेको डेमुनि जे एतबार सां, दरियानि जे एतबार सां, वाटरनि जे एतबार सां इहो पाणी ट्रेवल करे पूरी दुनिया जे अंदरि ईअं पाणी हले थो जंहिंसां फ़सुल आबाद थियनि था। इन खे केरु थो ट्रेवल कराए? हिकिड़ो इंसानु गिलास अंदरि पाणी जो लिकाए करे खाने में रखो, कोई उनखे हथु न हणे, इहो पाणी हिते ई बीठो हूंदो। हे दुनिया जे अंदरि एतिरो पाणी जेको स्पीड में वर्किंग करे थो, इन खे केरु थो करे? हे हिकु मिसाल, जेके मुल्क चवंदा ख़ुदा जी ज़ात हिन काइनात जे अंदरि न आहे। ॿियो हिकिड़ो मिसाल, अंडो साईं कंहिं खाधो आहे दुनिया जे अंदरि? अंडो हिते मां सम्झा थो जेके मुस्लमान असां सभई सियारे मौसम में अंडो खाईंदा आहियूं। इहो अंडो असां जीअं जो खाईंदा आहियूं, इन खे जेकॾहिं असां ख़रीद करे उन टाइम में असां जेकॾहिं असां इन खे भञूं ऐं असां पंहिंजे तए ते इन खे पचायूं, खाधे तौर ते इहो इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं इन अंडे खे वठी करे 40 ॾींहं तव्हां इन खे रखो ऐं इन खे हीट ॾियो, इन अंडे मां चूज़ो पैदा थींदो। इन अंडे जंहिंखे असां खाइण जे तौर ते इस्तेमालु कयो आहे, इन चूज़े खे आंडा कॾहिं आया, खंभ कॾहिं आया, इन खे अखियूं कॾहिं आयूं, इन खे मुंहुं कॾहिं आयो? दुनिया जे अंदरि जेकॾहिं हिकिड़ी जॻह ते पाणी रखो, तव्हां पाणी खणो न, उहो पाणी उते ई स्टॉप लॻो पवंदो। इन अंडे जे अंदरि रूह कंहिं विधो? इहा ॻाल्हि दुनिया जे अंदरि हैरान कंदड़ आहे न। जेकॾहिं दुनिया जे अंदरि उन बंदनि जे कोल खे वठिजे त माज़अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात जो वजूद हिते न आहे, त हे सारो हेॾे सिस्टम खे केरु थो हलाए? जेकॾहिं असां सिज खे सिर्फ़ु ॾिसूं, सिज खे सिर्फ़ु असां ॾिसूं, सिज जेकॾहिं अगरि ड्राफ्ट थी वञे, असांजी धरती खां जेकॾहिं सिज निकिरी वञे, सभु इंसान हिकु ई टाइम में तव्हां मरी वेंदो। तव्हां सां गॾोगॾु सभु मख़लूक़ात मरी वेंदी। रोज़ानो सिज उभरे थो ऐं रोज़ानो सिज लहे थो। इन सिज उभरण जे करे हे तव्हांजा फ़सुल आबाद थियनि था। अगरि सिज न उभरे न, हक़ीक़त में सिज न उभरे न, तव्हांजो पाणी तव्हांजो ट्रेवल न थी सघंदो, हिते न पहुचंदो। इहो सिज जॾहिं पंहिंजी शिदत वारी गर्मी ॾेखारींदो आहे ऐं जंहिं पहाड़नि जे मथां बर्फ़ पयल हूंदी आहे, उहे पहाड़ पोइ पिघलंदा आहिनि ऐं उहे पिघलंदा, उहो पाणी पंहिंजो रस्तो वठंदो वठंदो इहो सिंधु दरिया में पहुचे थो ऐं तव्हांजे सिंध इलाइक़े में तव्हांजूं ज़मीनूं आबाद थियनि थियूं। सिज खे जेकॾहिं साइड ते करे छॾियोसि, अल्लाह जी जेकॾहिं हिकिड़ी मख़लूक़ात खे, हिकिड़ी मख़लूक जेकॾहिं हिन प्लेनेट अर्थ खां ॿाहिरि निकिरी वञे, दुनिया जो सॼो निज़ाम जेको आहे उहो आउट थी वेंदो। तव्हां इंसान हली न सघंदव। त सर हिन दुनिया जे अंदरि जेकॾहिं अल्लाह जो वजूद उन काफ़रनि जे ज़हन जे एतबार सां न हुजे हा, त हिन दुनिया जे अंदरि कोई बि इंसान हिन टाइम रही न सघे हा, का मख़लूक़ात रही न सघे हा। हवा जो निज़ाम, मां जेकॾहिं हिन शयुनि खे असां नोट करे बयानु कयूं न, यकीन कयो लखनि जी तादाद में शयूं हिन प्लेनेट अर्थ खे वकोड़े वेठियूं आहिनि। जेकॾहिं उन लखनि शयुनि मां जंहिंमें हवा थी अचे, जंहिंमें सिज थो अचे, जंहिंमें ऑक्सीजन अचे थी, जंहिंमें फ़सुल थो अचे, जंहिंमें पाणी थो अचे, लखे अहिड़ियूं शयूं आहिनि। उन मां हिकिड़ी शइ बि जेकॾहिं फेल्ड थी वञे, दुनिया तबाह थी वेंदी, दुनिया जो वजूद ई न रहंदो। त इन तमामु सारे मरहलनि खे कंट्रोल करण वारी जेकी ज़ात आहे, उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। साईं क़ुरानी चादर अक्सर क़बरुनि ते विझंदा आहिनि ऐं पीरनि ऐं क़ब्रिस्तान ते लॻाईंदा आहिनि, उनजे बारे में छा हुकुम आहे? तो ई न साईं, इन जे बारे में असां अॻ में बि चई चुका आहियूं त इहो क़ब्रिस्तान ते तव्हां तमामु मुस्लमाननि खे असां नसीहत कयूं था। हाणे मरोमल हराम बि अचे थो, अक्सर मुस्लमान वञनि था क़ब्रिस्तान ते, पोइ क़ुरान जेके चादरूं ख़रीद कनि था न, जेको नओं बंदो मरी थो वञे त क़ुरान वारियूं ख़रीद था कनि। क़ुरानी चादरूं ख़रीद करे जंहिंमें कुल औज़ बि रबिल फलक, कुल औज़ बि रबिन नास 4 कुल लिखियल आहिनि, मथां आयतुल कुर्सी लॻल आहे। हे असांजा नादान मुस्लमान इहे वठी करे पोइ क़ब्रिस्तान जे मथां लॻाए छॾींदा। हे 2-3 ॾींहं पहिरियां हे दोस्त मां ॾे सुवालु मोकिलियो व्हाट्सअप ते, ऐं जंहिं जॻह ते इहे चादर पई मां ॾे तस्वीरूं मोकिलियईं। अल्लाह माफ़ करे, मां उनखे बयानु कयां, मां तोइन थी थिए। मां ॾिठुमि त उन क़ुरानी चादरुनि जे आयतुनि जे मथां मूंखे ॿुधाईं, चई साईं मां ॿुधाईंदुमि, मां इंतिहाई तोइन वारो थींदुमि त जानवर कुता बिला अची करे उते पेशाब था कनि। मूंखे फ़ोटू ॾेखारींदे विठियूं, बाक़ाइदे जानवरनि जूं विठियूं। असांजा यानी नादान, ना समझ, ना अक़ुलु रखंदड़ असांजा मुस्लमान इन खे जेको आहे नेकी सम्झंदा, हे नेकी न आहे। जुमूर उलमा जे नज़दीक हे ॾिसो, हे पेपर आहे, हे छा आहे? हे पर्ची आहे, हे लोकल पर्ची आहे।
हे लोकल पनो आहे। हाणे हिन पने ते जेकॾहिं मां लिखियोमांसि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, 5 मिंट पहिरां हिकु नॉर्मल पनो हुयो, छा हुयो? 5 मिंट पहिरां हे नॉर्मल पनो हुयो। अल्लाह जो कसम हाणे हे क़ुर थी वियो। हाणे छा थी वियो? हिन पने खे जेकॾहिं 5 मिंट पहिरां सूरत फ़ातिहा लिखियलु न हुई, हेठि पियो हुयो, कंहिं क़िस्म जो कोई बि तोही न हुई, कंहिं क़िस्म जो कोई बि तोही न हुई। 5 मिंट पहिरां सूरत फ़ातिहा न लिखियलु हुई या क़ुर जी ॿी का आयत लिखियलु न हुई, कंहिं क़िस्म जो कोई बि तोही न हुई, जेकॾहिं इहो पनो हेठि पियो। हाणे मां लिखियोमांसि सूरत फ़ातिहा लिखीमांसि, क़ुर जी ॿी का आयत लिखीमांसि। जुमूर उलमा वटि, जंहिंमें इमाम अबू हनीफ़ा, इमाम शाफ़ी, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल फ़रमायूं त हर उहा शइ, पोइ कपिड़ो हुजे, चादर हुजे, दीवार हुजे, कागज़ हुजे, कंहिं ते बि तव्हां क़ुर जी हिकिड़ी आयत लिखो था, इहो क़ुर थो बणिजी वञे, इहो क़ुर थो बणिजी वञे। जेकॾहिं हिते हेठि क़ुर पियो हुजे, हिते हेठि क़ुर पियो हुजे ऐं मां मेंबर ते वेठो हुजां, छा तोहीन आहे न आहे? तोहीन आहे न आहे? ऐं इहा चादर जेकॾहिं कब्रिस्तान ते रखो ऐं उते माज़अल्लाह कहिड़ा कहिड़ा जानवर अची करे उन्हनि जे मथां चढ़नि, इहा तोहीन न आहे? इहा चादर जंहिंजे मथां क़ुर लिखियलु आहे, इहो ईअं ई क़ुर आहे जीअं हे असां वटि क़ुर हिते पिया आहिनि। जंहिं बि शइ ते क़ुर जी आयत नकुल कंदव, उहो ख़ुदि ब ख़ुदि क़ुर थी वेंदो। साहबा जे ज़माने में क़ुर ईअं किताब में थोरी हुयो। साहबा जे ज़माने में कपिड़े ते साहबा क़ुर लिखंदा हुया, तख़्ती ते साहबा क़ुर लिखंदा हुया, दीवार ते साहबा क़ुर लिखंदा हुया, पहाड़ जे हिसे ते साहबा क़ुर लिखंदा हुया। पोइ साहबा ॿुधायो इहे सभु शयूं क़ुर अथव, त इन खां बचणु खपे। कंहिंजे इलाइक़े में, कंहिंजे ॻोठ में इहा अगरि ॻाल्हि आहे न, दावा सां चवंदो, उनखे खणी करे रखे छॾियो महफ़ूज़ जॻह ते, उन मुस्लमान खे चङी तरह भीड़ ॾियो, चओ बेवकूफ़, सम्झायोसि, चओ बेवकूफ़ बणा बेवकूफ़, हे क़ुर जी तोहीन आहे। अगरि न सम्झे न, पोइ हिकु ॿ मां चवंदो थप्पड़ बि लॻायोसि, थप्पड़ बि हिकु ॿ लॻायोसि। यार कोई ॾिसो, हे ॿाहिरि मुल्क में जॾहिं क़ुर हकीम जी तोहीन थी त सभु मुस्लमान कीअं जज़्बात में तव्हां थियव। हे क़ुर हकीम असांजे ईमान जो हिसो आहे। इन जी तोहीन जेकॾहिं किताब जे एतबार सां आहे त बि तोहीन आहे, जेकॾहिं चादर जे एतबार सां आहे त बि इन जी तोहीन आहे। पंहिंजे ॻोठनि में विज़िट कयो, इलाइक़नि में विज़िट कयो, क़ब्रिस्तान में किथे पई आहे न चादरूं, सभु खणो, मूंखे उमेदु आहे इन ते तव्हांखे नेकी मिलंदी। ऐं किथे बि इहा चादर वठी अचनि, न को माण्हू इंतकाल करे वियो आहे, किथे बि चादर वठी अचनि न, उन चादर खे खणी करे ऐं उनखे ॿीहर नसीहत कयो, अॼु इहो कमु कयो, ॿीहर इहो कमु न कजांइ। चादर खणी करे उनखे महफ़ूज़ जॻह ते रखो, लाश जे मथां, कब्रिस्तान जे मथां न रखो। वॾी तोहीन आहे, तोहीन आहे, तोहीन आहे। अल्लाह ताला मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।